लही जो कुरान में काथे मातम आए भला गाल त बुधो मगरिब खां वठी हिन वक्त ताईं जेके भी आलिम आया तव्हां के छा पिया चवनि त ॾाढ़ी छॾियो पटको ॿधो नमाज़ पढ़ो न ॻाल्हायो न तव्हां खे जो चऊं था नमाज़ पढ़ो त असां पढ़ंदा आहियूं तव्हां खे जो चऊं था पटको ॿधो सवाब बाबा 100 शहीद जो सवाब पटके में मूंखे ॿधल आहे न अबाइरे तव्हां खे चवां थो ॾाढ़ी छॾियो ॾाढ़ी में सुन्नत में 100 शहीद जो सवाब ॾाढ़ी मूंखे आहे न ऐं हे जेके मजलिस पढ़ंदा आहिनि उन्हनि खे चओ जे मातम जाइज़ आहे त हे छड़ा जाहिल ऐं मलंग कुटायो था पाण लहू मैदान पिड़ ते त पतो पवे ॿ मुकां ठोक उन्हनि जे कॾहिं ज़ाकिर खे छुरी हणंदे ॾिठो अथव हिते वरी आस्ते हा था कयो तव्हां ई परेशान थी विया हा इमामनि जो जंहिंखे ग़म न आहे ॾुख न आहे इंसान त न आहे मुस्लमान पर इमामनि वारो सौदो असां देवबंदनि वटि आहे तव्हां वटि न आहे छा तो फरमाए कुरान तवज्जो है या दुआ घुरा थको तो बुधाइजो छा तो चवे कुरान हां कुरान में फरमातो सब्र कयो वला तकुलू लिमन युक़तलू फी सबीलिल्लाहि अमवात कुरान तो फरमाए जो कि अल्लाह जे रास्ते में शहीद थी विया उन्हनि खे मोल बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून वो जिंदा इन पर तमाम समझो कौन था फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दाबितावल जाहिलिया औ कमा क़ाल फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ यो मानो मुंहिंजी उम्मत में जाना है जेको दुख जे करे पंहिंजे मुंह के धक हणे गिरेबान फाड़े जाहिल वांगुरु पार थो कढे फले समिन्ना मुंहिंजी उम्मत में जाना है उम्मत मां निकरी विया ते हड़ वई कुछ बचो ॻाल्हायो न था उम्मत मां निकरी विया ते हड़ वई कुछ बचो ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहिद्द फौक़ सलासिन इल्ला अलमरअत अला ज़ौज औ कमा क़ाल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ जो न फरमाए कंहिं बि मुस्लमान खे इहो हिलाल कोन्हे जो 3 ॾींहनि खां मथे सूअ करे हा इल्ला अलमरअत अला ज़ौज जंहिं माईअ जो मुर्स फोत थी वञे 4 महीना 10 ॾींहं इद्दत में वेंदी उन माईअ खे सूअ जाइज़ आहे अरे ईअं त चवनि था खीर न पीजो छो मुहर्रम हराम जो महीनो आहे खट बि ऊंधी कयो छो मुहर्रम हराम जो महीनो आहे कपड़ा भी साफ न पाइजो मुहर्रम हराम जो महीनो आहे अच्छा कपड़ा भी न पाइजो मुहर्रम हराम जो महीनो आहे घरवारी सां भी न समझो मुहर्रम हराम जो महीनो आहे ईअं छो नथा चवनि भंग भी न पीजो मुहर्रम जो महीनो ये करे चौथन ता परेशान थी आओ वाले छाजे अब आइए चौंदाई त खट भी ऊंधी कजा खीर भी न पीजा साफ कपड़ा भी न पाइजा मुहर्रम में शादी भी न कजा घरवारी सा भी न समझा ये छो न चौंदा है त भंग भी न पीजा मुहर्रम थी एतरो सजे साल में भंग ना है वापराई भी जेतरी मुहर्रम में मलंग था पिया पढ़ा कुरान थकी गयो यार चौथा मोला लाहे पाए कढ को मां कुरान को बाहर वञा तो पोइ ॻाल्हाए मुंहिंजा सोना फरमाए तो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खमरु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजुसुम मिन अमल शैतान बुधो लड़कण दा मुसलमान कुरान में फरमा तो जुआ तवाते हराम शराब नशो तवाते हराम धाराएं पीना तवाते हराम ये सब शैतानी कम निमाज़ी निमाज़ पढ़े छा चवंदो नथा ॻाल्हायो काबे जो हज करे था खैरात घणी करे था ॾाढा ॻाल्हायो और शैतानी कम करे था जी हाणे त मुफ्ती थी आओ माशाअल्लाह खुदा खे मनियो अल्लाह खे मनियो ही भी को अकीदो नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो बेड़ो जुजी जबल जी चोटी सां टकरियो 100 ॾींहं भी ॾही मुहर्रम दाऊद अलैहिस्सलाम जी तौबा कबूल थी 100 ॾींहं भी ॾही मुहर्रम तवज्जो आहे न
इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा बाहि पाक बणी फरमातो कुरान कुलना या नार कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम। ओ जने इब्राहिम अलैहिस्सलाम आराह में थो वने रवा फरमातो खबरदार बाहि मुजो खलील थो अजई बाहि पई दे रब्बा जहरो मोकलो थी ओड़ो मोटाई दींदी माई। बाहि पाक बणी सोडी बिदई मुहर्रम तवज्जो है ना। याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह बणियो सोडी बिदई मुहर्रम। यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह बणियो सोडी बिदई मुहर्रम। याकूब अलैहिस्सलाम के अल्लाह ताला दीद वराए दिनी सोडी बिदई मुहर्रम। कुरान चा तो फरमाए वबियज़दाइना मिनल हुज़न फहुव क़दीम। कुरान तो फरमाए 80 साल हजरत याकूब अलैहिस्सलाम खां हजरत यूसुफ जुदा रहो 6 साल हजरत याकूब अलैहिस्सलाम नाबी नो रहो 80 साल यूसुफ अलैहिस्सलाम ऐं याकूब अलैहिस्सलाम एक बे खां जुदा रहा 6 साल याकूब अलैहिस्सलाम नाबी नो थी वियो। यूसुफ अलैहिस्सलाम जी जुदाई ऐं फिराक औलाद प्यारी शय जडे मिस्र जा याकूब अलैहिस्सलाम दे पांजे पुत्र यूसुफ कमीस मोकली जडे भायर खयो पिया जनस पो यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जी कमीस जडे हली याकूब अलैहिस्सलाम ॻाल्हायो छा चई इन्नी लाजदुरी हयो सोफा लौला अन तुफन्निदून। जेकॾहिं मांखे सौदाई न समझो त प्यारे पुट यूसुफ जे पथर जी खुशबू थी अचे। मानन जैसे याकूब अलैहिस्सलाम काडे रही मिस्र काडे रहो किनान जो खूह यूसुफ अलैहिस्सलाम किनान जे खूह में पयो मैल पंध जो खबर न पई मिस्र में हफ्ते जो पंधा चवे तो तमाके यूसुफ जे पथर जी खुशबू थी अचे। याकूब अलैहिस्सलाम फरमायो असा जो मिसाल खिवण वांगुरा खिवण तजल्लो दे मुल्क रोशन खिवण बंद थे मुल्क ऊंधाई अल्लाह मालूम कराए हफ्ते जे पंध जो खबरूं ॾींदा हूं अल्लाह मालूम न कराए असा के पंहिंजे पेर जी पुठी जी खबर भी ना मालूम छो त आलिमुल गैब कंहिंजी ज़ात अल्लाह जी। यूसुफ मिस्र जो बादशाह बणियो 100 ॾींहं भी याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला दीद वराए ॾिनी 100 ॾींहं भी। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह अम्मा खदीजतुल कुबरा सां थियो 100 ॾींहं भी 10 मुहर्रम 10 हाने त 10 मुहर्रम जे निकाह के हराम कई वठा साईं मुहर्रम जो महीनो आ हशर जो महीनो आ इमामन जी शहादत जो महीनो आ निकाह न कजाए काथे लिखियल अदब ऐं एहतराम जे हिसाब सां नथा कयो तहांजी मर्ज़ी आ बाक़ी जायज़ ही कोने छो ता मुल्क जा मुफ्ती हो मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह अब रूमी बुधो थव न जड़े सऊदी वने पयाओ सऊदी जे बादशाह के नबी पाक सल्लल्लाहु अलैहि ख्वाब में आयो फिलाने आरे पारे शख्स अचई थो जेल जे हवाले करे जिए जो मौलाना मदीने में पहुतो जेल जे हवाले थियो हिकड़ी रात मसरायो इमामुल अंबिया सल्लल्लाहु बादशाह के ख्वाब में आयो मता समझे त जेल जो हकदार हो ना एडे जोश ऐं जज्बे सा मां मोहम्मद नबी जे रोजे ते अचे पयो इहो ही रूमी रहमतुल्लाह अलैह मां नबी जे रोजे जे मथा चया अस्सलाम अलैकुम या रसूलुल्लाह मां मोहम्मद अरबी के रोजे का उठी करे वालेकुम सलाम जो जवाब देणो पया इन करे जो मां त जेल जे हवाले करे कुछ मोहब्बत में कमी अचे असा तमा त हाजी थी वेंदा हूं हाजी थियण उम्र ऐं हज करण मोहब्बत जे लाइ अंदाज में नबी साईं जे इश्क में पो भी जिद्दे में ॾाढी शेव कराए पो मोहम्मद अरबी जो रोजे ते वञी बीहंदो हैफतो जी हालत नबी जो आशिक सदाए नबी जी सुन्नत लाड़काने जे गटर में रुले पई छा जो इश्क आ तो जेड़ो त लाड़काने जा वाणिया भी मन खबरदार मौलाना मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह बुधो थव ठठवी बुधो थव न उन फरमायो जड़े इमामुल अंबिया सल्लल्लाहु जे रोजे जे मथा अस्सलाम अलैकुम चई इमामुल अंबिया सल्लल्लाहु जे रोजे में जवाब आयो वालेकुम अस्सलाम ए मोहम्मद हाशिम ॿिया भी हुया
उन जो मुखे चे जवाब ने उन जो मुखे चे बियर दियो बियर जे ना वरी नबी से जे रोदे जे मथा जवाब आयो वालेकुम अस्सलाम ए मोहम्मद हाशिम ठठवी माना ठठे वारा उन मौला मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह पंजे कुतुल आशिकीन किताब में लिखियो जड़े अम्मा फातिमा जो निकाह हजरत हैदर करार सा थियो सोडी भी दही मुहर्रम जड़े फिरौन पहाड़े कुल्लम में गर्क थियो मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला 12 रास्ता बनाए दिना फरमा तो कुरान काला सुहाब मूसा इन्ना लमुदरकून ओ जने अग में मूसा अलैहिस्सलाम कोयो फिरौन आओ ओ जने पहाड़े कुल्लम के किनारे ते आया मूसा अलैहिस्सलाम के पंजा असाब छापया जन इन्ना लमुदरकून ओ मूसा मरी व्यासे तू पैदा न थे असा जा बार पे क्वेश्चन जे तू पैदा थियो कोयो फिरौन अगो पहाड़े कुल्लम इन्ना लमुदरकून मूसा मरी व्यासे समझो था अब आवाज समझो था इन्ना लमुदरकून मूसा मरी व्यासे मूसा अलैहिस्सलाम छा चन काल कल्ला हरगिज न छा चीज काल कल्ला हरगिज न छो इन्नमा या रब्बी सयहदीन जे मुझो रब मासा गड्डा माखे रस्तो दी आहे केर वज़कुर फिल किताब मूसा इन्नहु कान मुखलसन व कान रसूलन नबिया व कल्लम अल्लाहु मूसा तकलीमा अल्लाह जो नबिया जंहिंजो नालो मूसा अलैहिस्सलाम आ 1.25 लाख नबियन में 3 नंबर नबिया हो पिया चवन इन्ना लमुदरकून मरी वियासे मूसा चो काल कल्ला हरगिज न छो इन्नमा या रब्बी सयहदीन मुंजो रब मा सा गड्डा माके रस्तो दींदो 12 रास्ता अल्लाह से बनाया को न ॻाल्हायो यार 12 रास्ता बणजी अस फिरौन पारे कुल्द में गर्क थियो सोडी भी लही मुहर्रम सोडी भी हजरत हुसैन करबला जे मैदान में शहीद थियो सोडी भी मानी खाधई कोना अब मानी खाधी पानी पी करे पो शहीद थियो या भुखा उञते ॻाल्हायो न था यजीदी तो भुखा उञते होया शिमर वारा घाव करे आया या उहे भी भुख ते अरे हजरत हुसैन करबला जे मैदान में बीठो आ भुखा उञते पानी पीण का कोने मानी खाइण का कोने को भी सजदे में सुम्यो पयो आ हो पिया चवन पानी कोने वला तयम्ममु सईदन तय्यबा फरमाई जे कने पानी कोने तयम्मुम करे भी हुसैन नमाज पढ़ंदो छो मत नानो मोहम्मद मयार दे सुख में नमाज पढ़े दुख में नमाज छड़े आयो ता हेडे न ॾिसो ये स्टेज ते वेहण भी जल्दी तकड़ा वर उथण में भी तकड़ा है ता मारे ख्याल के हिनन के छडियो वरी छा पिया चवन करबला जो मैदान खूनन सा गाढ़ो लगो पयो आ रत सा खून सा मिट्टी त कोने छासा तयम्मुम कने हजरत हुसैन छा पियो फरमाए ओ ज़ालिम ओ शहीदन जी रत पाका रत सा तयम्मुम करे हुसैन नमाज न छडींदो करबला में नमाज पढ़े या छॾे ॻाल्हायो ई कोन था अदा हुसैन वो आज को नमाज पढ़े न हर हाल में नमाज पर बुधो हेडे भुखे उञते भी सईदे में पियो छो शहादत मिले सी 33 धक तलवारन जा 34 धक नेज़न जा 72 जनन सा करबला जे मैदान में मोहम्मद जे दीन ता सर दिनो बीठो आ खानदान सुधो को भी रब जो सजदो हक त इया त हजरत हुसैन करबला जे मैदान में कुछ न खाधो भुखे उञते पांजो सिरो ॾिनई असा के भी 10 मुहर्रम ते खाइणो ॻाल्हायो न था पो तहां त वरी टप हलाईंदव छोलन वारो भत हो त हलाईंदा असां वारा जेके मुवहिद सजाईंदा इहे भी पहिरीं मुहर्रम का सॼो महीनो साल छॾे पोयां 10 ॾींहं भी सब छॾे पर जीअं हो पिया सदीलू हलाईंदा देगियूं पिया लाहींदा हे मुवहिद भी उन ॾींहं ते पिया देगियूं लाहींदा तहां लाड़काणे जा माण्हू तहां खे नथो चवां बाबा मां कश्मीर ज़िले जे के हा
तहां के न तो चवा तहां ये न कंदा हो भी नहीं मुहर्रम मल्हाए न तहां भी नहीं मुहर्रम मल्हाए नबी से फरमायो चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गाल आयो ई कोन था मन तशब्बह बिकौमिन फहुव मिनहु औ कमा क़ाल मिठो वाय तो खोड़ बुधो थव कुछ चिपटी चिपटी भी अचे त पतो पए पाण फरमाए जै कौम सां तशबीह कई उहे भी क़यामत ॾींहुं उन्हनि सां गॾु